बस हम मुझे ख्याल में गर्मी घनी थी वे बस मां खत्म तो कया अमीर उमर सोने जेडी मल ऑफर दिनी गरीब के ना खबर पवे तो असा वट वजीर आला त वडी गाला जेकर इलाके जे रह सजो मानू तो कपड़न में कोन मापंदासी अमीर उमर जो न्यापो दी माई जो साईं मुजो तन मन कुर्बान अमीर उमर सोने सुहा न्याणी वठी करे उन जे मां के बुधायो त तुजे न्याणी जे अंदर में जेको खुदा जो खौफ आ इन खुदा जे खौफ जे करे मां तुझी न्याणी वरती आ पंहिंजे पुत्र हजरत आसिम सां शादी थो कराए उन मां हिक न्याणी थी जमे उन न्याणी जो नालो फातिमा रखियो थो वञे उन फातिमा मां हिकड़ो पुत्र थो जमे जेको वक्त जो उमर बिन अब्दुल अजीज थी जे कदे मां खुदा जे खौफ वारी हुंदी त उन मां औलाद भी परहेज़गार ऐं मुत्तकी रब पैदा फरमाइंदो आ त मुंजा दोस्तो अचो त मौत के याद कयो अल्लाह जे हबीब फरमाए मौत के याद के मौत हिक हकीकत आ मौत हिक बस मां खत्म थो कया मौत हिक हकीकत आ तर्जुमो आयत जो कया कुल इन्नल मौत अल्लज़ी तफिरून मिनहु फइन्नहु मुलाक़ीकुम अल्लाह फरमाए मुझा महबूब जी मुझा करीम रब ऐलान कर छा कर ऐलान कर दुनिया के बुधा त मौत हिक हकीकत आ मौत खां लिकी केर भी न थो सके मौत खां डुकी केर भी न थो सके फर्श ते हुजे टाइम ते मौत ईंदो अर्श फर्श जे विच ते हुजे टाइम सां मौत ईंदो खला में मौजूद हुजे टाइम सां मौत ईंदो समुंड जे तह में हुजे टाइम सां मौत ईंदो मौत जी घड़ी मुकर्ररा छो त मौत विछोड़े जो नालो नाहे हकीकत में मौत यार के यार सां मिलाइण जो नालो आ तवा सा जिको रोंदा आहियूं अदो मोहम्मद अनवर जिको अज ॾींहं ताईं रोए थो पियो इहो पंहिंजे जेका मेहनत करे उहे प्यार जूं घड़ियूं बच्चे सां गॾु गुज़ारियूं उन प्यार ऐं मोहब्बत जे करे रोए थो अदा अनवर तोखे ॾिठो मिठो हुयो पर तुंहिंजे बचड़े खे पैदा करण वारो मुंहिंजो करीम रब्बा तूं त रात जो सुम्ही पवंदो हुए जॾहिं मोहम्मद ओस्मान आधी रात जो बिना रोशनीअ जे इन कच्चे झंग में हल तू त घर में सुतो पयो हुए खुदा उनखे लुंडन बलाउन खां केर बचाइंदो हुयो जवाब दियो केर बचाइंदो अबो अम्मा त घर सुता पया हन बच्चो पानी ते वयो आ सियारे जी मुद्दा बर्फ पारो थो पियो जमे पानी टुटी पयो आ लही पियो पानी में इंसानी फितरत दे निहार अगर गर्म इंसान थदे पानी में झट लहे मिनट में अधरंगो थी वने हो न थदे पानी में भी लहंदो आ आहां दो भी बधंदो आ गुंडो भी तैयार कंदो आ वरी निकरी हलंदो भी आ इन मुसीबतन खां बचाइण वारो केरा जो जेको सवा मण मां 100 मण कंदो आ जेको विख विख ते मोहम्मद अनवर हिफाजत कंदो आ उनखे रबानो वधीक प्यारो तोखे मुखे त ॾिठो मिठो आ अमड़ जे पेट में तपह पैदा कयो चो मुझे अल्लाह अमड़ जे पेट में तो पंहिंजे पेट में ग़िज़ा खादी मोहम्मद ओस्मान जे अमड़ पंहिंजे पेट में ग़िज़ा खादी उन जे ग़िज़ा के घुमाए फेराए उन मां ग़िज़ा ठाहे उन बच्चे जे जिस्म ते केर पियो पहुचाए न तो पहुचायो न तुंहिंजे घरवारी पहुचायो मोहम्मद ओस्मान के अमड़ जे पेट में रोज़ी ॾियण वारो केरा चो मुझो जेको अमड़ जे पेट में रोज़ी ॾियण वारो आ मिट्टीअ खां पाणीअ मां पुतलो बनाए इंसान बनाइण वारो आ मुझे अल्लाह के उहो शख्स सब खां वधीक प्यारो आ ऐं इंसान मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो दुनिया में सब खां वधीक प्यार केर कंदो आ चो अमड़ केर कंदो आ चो अमड़ मदीने जे साईं फरमायो त ऐं अल्लाह जा बाना मुझे करीम रब पांजे बाने सां तवज्जो कयो मुझो करीम रब पांजे बाने सां 70 अमड़न खां भी वधीक प्यार कंदो घणन अमड़न खां जवाब दे मोहम्मद ओस्मान जी अमड़ बुधंदी हुंदी इंशाअल्लाह ताला न त ही कैसेट बुधे अल्लाह जी बानी रोण जे बजाय दुनिया जा कम छडण जे बजाय अल्लाह जे दरबार में उन बचड़े जे बख्शिश ला दुआऊं घुरी ऐं झोल खणी चो मुंहिंजा सोहणा तू राजी होए इन में मुंहिंजो बचड़ो घुरायई मां तुंहिंजे रज़ा ते राजी हां तू उन जे रज़ा ते राजी थी उहो मालिका
बच्चो पैसन सां मिले हं त वॾेरनि जे घरनि में वलर पटरनि जा हुजनि। अगर बच्चो करोड़नि अरबनि में मिले हं त अमीरनि जे घरनि में हुजनि। अमीर औलाद जे न्याणीअ पुट जे ज़रड़े ला सिके थो पियो, ग़रीब वटि 20 10 पुट रहनि। औलाद पैसनि सां मिलंदो आहे। मुंहिंजे रब जी अता आहे, मुंहिंजो अल्लाह उहो आहे जो वरी मोहम्मद उस्मान जहिड़ा बतो खेॾे छॾियो, उन वटि देर कान्हे। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। जेको पैदा थियो आहे उनखे हिकिड़े ॾींहुं मरणो आहे। चओ उनखे हिकिड़े ॾींहुं मरणो आहे। मरण वारे जे पुठियां रोअण ज़रूरी आहे। मां पहिरीं ॿुधायो रोअण ज़रूरी आहे। रोंदासीं अंदर जो दुख लही वेंदो, लेकिन मथे में मिटी विझण, रड़ियूं करण, धाड़ घोड़ा करण, पार कढण इहो जाइज़ नाहे। हा एतिरा ॻोढ़ा ॻाड़ियो जो तव्हांजा रुमाल पिसी वञनि, निकूड़जण जहिड़ा थी वञनि, पर गूंगा ॻोढ़ा ॻाड़ियो त तव्हांजे उन दर्द खे ख़ुदा ॾिसे पियो, मदीने जो ताजदार ॾिसे, ऐं अल्लाह उन दर्द जे एवज़ तव्हांखे दर्द जी दवा ॾेई वरी जोड़ी ॿी अता करे छॾे। मौत हक़ आहे। हाणे याद छा के कंदासीं, ज़िंदगीअ खे या मौत खे? जे मौत खे याद कंदासीं त क़बर याद ईंदी, ज़िंदगीअ खे याद कंदासीं त कार याद ईंदी, बंगलो याद ईंदो, सब कुछ दुनिया जो याद ईंदो। गारंटी ज़िंदगीअ जी या मौत जी? हाणे ॾियो ख़बर, गारंटीअ वारी शइ खपे या बिना गारंटीअ वारी? चओ हाणे बदिलजी वियासीं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बस मां तकरीर खे ख़त्म थो कयां। अल्लाह ताला जा बानड़ो हदीस मुबारक, मुझा महबूब छो दसा तो मुकाम ते वींदा हो अगरबत्तियों खणी, छा खणी वींदा हो? भली केड़ी अगरबत्ती आ, केड़े दुकान ता थी मिले, ओ फलाणे दुकान ता भले खणी वञ। तोखे नथो चवां त को तो शिरक कयो या लोह कयो न, लेकिन अज तोखे बुधाया त मुझे मुस्तफा जो तरीको केड़ो आ, मुझे हुजूर जो तरीको केड़ो आ। मुझा मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कहीं मुकाम खां गुजरन था, गुजरंदे जॾहिं उन मुकाम खां गुजरिया, मुझा मदीने जा लजपाल बिन कबरुन जे भर में हुजूर जी सवारी बीही रही। हुजूर जी सवारी, जवाब ॾियो हुजूर, बस आखिरी हदीस आहे, हुजूर जी सवारी बीही रही। मुझा करीम मुस्तफा हेठ लथा, लही करे पंहिंजे सहाबा खे फरमायो, इन साम्हूं खजीअ जो वण हुयो, इन जो हिकड़ो फरहो लड़की रहियो हुयो, साओ हुयो। हुजूर फरमायो इन खे पटे अचो। हुजूर जा सहाबी उन खजीअ जे फरहे खे पटे आया। हबीब फरमायो इन खे ॿ टुकड़ा कयो, उन खे ॿ टुकड़ा कयो वयो। हुजूर पंहिंजे हथन सां हिकड़ो टुकड़ो हिकड़ी कबर ते रखियो, ॿियो टुकड़ो ॿी कबर ते रखियो। छाजो? वण जे साई काठीअ जो। छाजो? वण जे ॻाल्हायो त मूंखे पक थिए। वण जे सहाबा अर्ज़ कयो, भला हदीस खे मुकमल खोलिया। सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आशिक ने उशाकन त ईअं ॿुधायो त हुजूर जी सवारी हले पई, जंहिं सवारीअ ते मुस्तफा सवार आ, उन सवारीअ खे बि रब एतिरो इल्म ता फरमायो आ जो जंहिं कबरुन ते अज़ाबात ते बीही थी रहे त हुजूर हथड़ा खणो त कबर वारा आज़ाद थी वञे। जंहिं महबूब सवारी ते कदम रखे, अल्लाह उनखे एतिरो इल्म ता करे, ख़बर नाहे त मुझे मुस्तफा जे इल्म जो मक़ाम छा हूंदो। खुदा जाने, ॿियो मुस्तफा जाने। सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह राज़ कहिड़ो हुयो? मुझे मदीने जे मीर फरमायो, इन ॿिन्ही कबरुन जे मथां हल्को हल्को अज़ाब हली रहियो हुयो। छा हली रहियो हुयो? हल्को हल्को अज़ाब हली रहियो हुयो। मुझे करीम मुस्तफा फरमायो, मां मुस्तफा साई टारी इन करे उन्हनि जे कबर जे मथां रखी आ त जेस ताईं इहा साई हूंदी, अल्लाह जो ज़िक्र कंदी रहंदी। जेसी ज़िक्र थींदो रहंदो, उन कबर जे मथां ज़िक्र थींदो रहंदो। साई टारीअ जो हेठ कबर में अज़ाब कोन थींदो। हिकड़े मिंट ला जवाब दे, तूं साई टारी रखी, 3 ॾींहनि खां पोइ सुकी वेंदी। मां साई टारी रखा, ॾींहनि खां पोइ सुकी वेंदी। जंहिं टारीअ खे मुझे मुस्तफा जो हथड़ो लगे, जो क़यामत ताईं उहा कॾहिं बि कान सुकंदी।
कदे न सुकंदी छो तो हुजूर जा सहाबी हुजूर वटा रात जो हुजूर आका वणो गोठड़ो परे आ ऊंदह लगी पईया महबूब हलऊं था हुजूर फरमायो चङो वणो हिकड़े अर्ज कयो आका ऊंदह ॾाढी आ मुझे महबूब फरमायो इहा काठड़ी खणी चो इहा काठड़ी हिक रवायत मुताबिक काठड़ी पई हुजूर खणी फरमायो अचे वठो इहा काठड़ी खणी वणो ऊंदह खत्म थी वेंदी हुजूर जे सहाबा जो अकीदो त ॾिस हुजूर काठी हथ में ॾिनी सहाबा के जॾहिं रस्ते में ऊंदह थी काठी अॻियां हीअं झलींदा था वञनि 10 फुट अॻियां रोशनी 10 फुट पोयां रोशनी 10 फुट खॿे रोशनी 10 फुट सॼे अगिते चौक हुयो हिकड़े सहाबी के हेदे वणो हुयो हिकड़े के हेदे वणो हुयो काठी हिकड़ी हुई अकीदत सहाबा ॾिसो हाणे छा कयो बे चयो फिक्र कहिड़ो थो करी होॾां दौड़ियो वञी हिकड़ी काठी खणी आयो उहा काठी जंहिं काठीअ खे हुजूर जो हथ लॻल हो उन काठीअ खे जो काठी हयई त उहा बि ईअं ॿरण शुरू कयो जीअं हूअ काठी पई ॿरे हुजूर जो हथ लगे त सुकल काठीअ खे अल्लाह जे कुदरत जे तरफ का रोशन बलब कयो वने तो जह साई काठीअ ते हुजूर जो हथ लगे ऐं हुजूर फरमाए जैसी साई हुंदी अजाब को नहीं दो त क़यामत ताईं जह कब्र ते मुस्तफा भी है उन ते अजाब कीअं ईंदो हुजूर हथड़ा भी खणी सघन पिया तवज्जो हुजूर हथड़ा भी खणी सघन पिया दुआ भी घुरी सघन पिया हुजूर काठी छो घुराई उम्मत के सबक दिनो त जॾहिं मुकामन ते वञो जॾहिं मुकामन ते वञो त एड़ी शय साई खणी वञो जेका अल्लाह जो जिक्र करे गुलाब जा गुल खणी वञो वणन जा पन खणी वञो तारियूं खणी एड़ी शय अगर बतियूं बारींदो भले तहां ते ॿियो न थे पर सवाब नकी तहां के नकी कब्र वारे के छो त बरदड़ शय बरी वेंदी बेजान उन में जान ही कान्हे का हुजूर जो तरीक़ो छाहे हा कणक जो अन्न खणी वञो खंड खणी वञो दाल खणी वञो चांवर खणी वञो तहां चवंदो इन्हनि में भी त जान काने बेशक इन्हनि में जान काने इहे कब्र जे मथां हारींदो झिरकियूं ईंदियूं पारेहर ईंदा कबूतर ईंदा कबरियूं ईंदियूं उन्हनि में जान आ उहे खाईंदा भी रब जो जिक्र कंदा भी जिक्र हलंदो रहंदो कब्र वारे त अज़ाब माफ़ थींदो गाल समझ में अचे वई इया कोन आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो इहो आहे तरीक़ो बाक़ी जेको वञण वारो ओ पंहिंजे रब ॾे वयो हलियो खणी कुछ भी कोन वयो छा खणी अदा मोहम्मद उस्मान तुंहिंजो छा खणी मोहम्मद अनवर कुछ भी कोन खणियो उहो त गरीब हुयो पर कंहिं आशिक चयो खणी कुछ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया काधी दई मण मिट्टी जा खणी कुछ वया कीन खणी कुछ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया काधी दई मण मिट्टी जा खणी कुछ वया कीन खणी कुछ वया कीन पाए बेस सुहना घुमदा जेके पाए बेस सुहना घुमदा जेके वॾे नाज़ नखरने सां हलंदा जेके वञी बेस पाए वञी बेस पाए सुता से कफन जा खणी कुछ वया कीन खणी कुछ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया काधी दई मण मिट्टी जा खणी कुछ वया कीन खणी कुछ वया कीन हुया महफिलन जा जेके मोर माण्हू हुया महफिलन जा जेके मोर माण्हू बदसू हमें हा शहज़ोर माण्हू कब्र में
सुता थई कबर में सुता थई पलियल जे सुखद जा खणी कुछ बयागीन खणी कुछ बयागीन अदा फानी आहे ही सारो ज़मानो अदा फानी आहे ही सारो ज़मानो चवे सचो तो तोखे ही नादिर निमानो व्याजे जुदाई व्या करे जुदाई जे जानी जिगर जा खणी कुछ वयागीन खणी कुछ वयागीन जे मालिक लखन जा लटे आया काधी दई बण मिटिया जा खणी कुछ वयागीन खणी कुछ वयागीन कुल महबूब जी मुझा मौला ऐलान कर हाजिर मुझा मौला केड़ो इन्नल मौत लजी बेशक मौत एक हकीकत तफिरून मिन्हु केतरो ब मौत का डिजो केतरो ब मौत का लिको केतरो ब मौत का परे भजो पर न लिकी था सगो न डुकी था सगो न परे थी था सगो फइन्नहु मुलाकीकुम जिते तमाजी घड़ी मुकर्ररा तमा उते पहुंच हजरत इज़राइल मौत जो पैगाम खणी उते पहुंची मौत एक हकीकत उन जी गारंटी आ अचो त मौत सा प्यार कयो जिंदगी आरजिया काई गारंटी नाहे हिते जेको आयो वा 20 सालन खां पो वियो 30 खां पो वियो 40 खां पो वियो 100 साल खां पो वियो आगाह अपने मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं 100 साल रहो ओ भी वियो 110 साल रहो ओ भी वियो हमेशा न रहो पर जेको मुकाम में हिकड़ो दफो वियो वापस मोटी जवाब दियो वापस मोटी असली घर केड़ो आ मुकाम महीनो आ मुझे लजपाल इमाम हुसैन पाक जे नाले जो महीनो आ लजपाल पाक इमाम हुसैन जे नाले जो इमाम हुसैन ओहो नालो आ इमाम हसन पाक ओहो नालो आ अलीउल मुर्तजा ओहो पाक नालो आ खातून जन्नत अम्मा बतूल फातिमा ज़हरा ओहो नालो आ जेके दिसण में फर्शी हकीकत में अर्शी दिसण में फर्शी हकीकत में अर्शी बस मां एतरो दसारो तहां के इमाम हसन ऐं इमाम हुसैन जेडी मल दुनिया में आया होया जेस तई ये शहजादा न आया होया तेस तई ये नाला हजरत आदम खां वठी करे इमाम हसन हुसैन पाक जे जमण ताई याने 3 शोबान ऐं 15 रमजान 3 शोबान ऐं 15 रमजान ताई अल्लाह जे ज़ात इंसान ज़ात जे न समझ में नाला दिना न कंजे अकुल जे वेझो अचण दिना छो त अग में सभई हुयाब फर्शी आयाब फर्शी हसन ऐं हुसैन हुया अर्शी आया थी फर्शी ये बई पाक नाला अल्लाह जे ज़ात बाबरकात माजे महबूब मुस्तफा के फरमायो महबूब अली नाला रखया हन हमजा ऐं जाफर इन्नी उमिरतु अन उगय्यर इस्मन हाज़ैन हजरत मौला अली फरमायो मदीने जा साईं आया फरमायो अदा अली हे नाला मटाइण जो मुखे हुक्म थियो आका मालिक हो वडड़े जो हसन नंढड़े जो हुसैन तवज्जह रहे वडड़े जो हसन नंढड़े जो हुसैन हजरत अली निहारे पूछे तो आका इहे नाला अज ॾींहं ताईं मां अली कोन जवाब दियो मां अली कोन ॻाल्हायो मां अली कोन ॿुधा अंदाज़ो आहे तहां के त अली चेबो कंहिंखे जेको ॼमण सां सुञाणे त मुंहिंजो मुस्तफा अल्लाह जो नबी आहे
जेको ॼमण सां सुञाणे त मुंहिंजो मुस्तफ़ा अल्लाह जो दुनिया जे हर इंसान पैदा थियण खां पोइ ऐलान नबूवत खां पोइ सुञातो अली उहो आहे जंहिं ॼमण सां सुञातो त मुंहिंजो मुस्तफ़ा अल्लाह जो नबी आहे ऐलान नबूवत बि अञा न थियो आहे उन अलीअ खे ख़बर न हुई छो पुछे जे अली न पुछे हा त तो असां ते राज़ कीअं पहुचे हा तो असां ते राज़ पहुचाइण जे लाइ सुहिणे अलीअ जो सोना ये नाला कदे ॿुधा न आहिनि मुंहिंजे मुस्तफ़ा फरमाया हा अदा अली इहे नाला अल्लाह जे ज़ात कंहिंजे वेझो अचण ई कोन ॾिना आका आया काथों हन मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो जन्नत मां हज़रत अली चयो वो जन्नत मां आया हन त कंहिं हूर जो नालो हसन हुसैन हूंदो हुज़ूर फरमायो न भला कंहिं मलाइक जो नालो हसन हुसैन हूंदो हुज़ूर फरमायो न कंहिं गिलमान जो नालो हसन हुसैन हूंदो हुज़ूर फरमायो न अली अर्ज़ तो करे आका इहे क़ौमूं त टे थियूं रहनि हिकड़ा हूरू ॿिया मलाइक थिया गिलमान जन्नत में इहे टे था रहनि जॾहिं इन टिन्ही वटि इहो नालो कोन्हे त पोइ नालो जन्नत में की कहे गुल जो नालो हुज़ूर फरमायो न त मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजो रब थो फरमाए मां अल्लाह इहे हसन ऐं हुसैन जा नाला पंहिंजे हुस्न जे हिजाब में ढके जन्नत में रखी छॾिया जन्नत वारनि खे बि ख़बर जन जे नालन के अल्लाह जन्नत वारन के खबर न थो दे उहे नाला उनन के था मिलन ॿुधाए तो न हसन ऐं हुसैन जो मकाम छा त उनन जे हिन महीने सां निस्बता बस इहो चवण काफी आहे मदीने जे साईं फरमान मन अहब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मई यौमल क़ियामत फिल जन्नत हुज़ूर फरमायो हिकड़े हंजते हसन ॿिए हंजते इमाम हुसैन हुज़ूर फरमाए जेको हिन ॿिन्ही सां प्यार कंदो हिनन जे अब्बे सां प्यार कंदो हिनन जे अम्मा सां प्यार कंदो क़यामत जे ॾींहुं उहो मां मुस्तफ़ा सां गॾु जन्नत में हूंदो हजरत अली अल मुर्तज़ा शेर खुदा करम अल्लाह वजहुल करीम फरमायो त अल्लाह जे दरबार में ओहा दिल कबूल होंदी आ मां अली जो प्यार उन दिल में ईंदो जंहिं दिल में अबू बकर उमर ऐं उस्मान जो प्यार मौजूद होंदो जेकॾहिं अबू बकर उमर उस्मान जो प्यार नाहे त यकीन समझो उन दिल में अली जो प्यार भी नाहे छो त वाइदो करे वेठो हां टाइम तो पूरो थी बे दफे दुआ मुझे सुहणे मदीने जे मीर जा आशिको जॾहिं न हिजरत वारी रात मदीने जा साईं पंहिंजे बिस्तरे ते शेरे खुदा के आरामी फरमाए अबू बकर जे दरड़े ते आया आवाज ॾिनो त अबू बकर जी चवंदो आवाज खां या हुजूर आवाज कढियो त हुन दर खोलियो हुजूर फरमायो अबू बकर जागी पियो छा चवे थो आका उन ॾींहं खां इंतजार में हुयुसि जो हबीबन फरमायो त का हिक रात ईंदी रात अल्लाह पंहिंजे महबूब के हिजरत जो हुकुम दींदो ऐं अल्लाह जो महबूब पंहिंजे यार के गॾु करे पाण सां गॾु वठी वेंदो उन रात खां अबू बकर जे नेणन जी निंड हराम आ त मता उहो मां हुजां ऐं निंड हुजे मूंखां इहा नेमत उज़मा खसजी वञे आका उहा रात अॼो की रात अबू बकर जे नेणन निंड कान कई आ हबीब अञा निकता त मदीने जे सहाबा जी मशहूर ॻाल्हि हुई हुजूर जा सहाबी मदीने ईंदा हुया कंहिंखां पुछंदा कोन हुया जे न ॾिसंदा त हुजूर मस्जिद नबवी में न आहिनि त पुछंदा कोन हा त हुजूर काथे हन गलीअ में बीही खुशबू सुगंधा हुया जहन गलीअ जे मिट्टीअ मां मुश्क अतर जी खुशबू ईंदी हुई सहाबा ओॾो लंघी पवंदा त हेॾे मुंहिंजा मुस्तफ़ा विया हन जो मिट्टीअ में अतर जी खुशबू लगी अबू बकर अर्ज़ कयो आका अञा महबूब अचन पया त अबू बकर के इश्क जी खुशबू अचे अबू बकर आयो ॻाल्हि घुटाया जेॾी महिल गार ते पहुता त अबू बकर सुहिणे हुजूर खे अर्ज़ कयो आका तव्हां इते बीहो मां पहिरीं गार साफ़ करे अचां पहिरीं गार साफ़ करे अचां गार में वियो सॼे गार खे साफ़ करे मुंहिंजे मुस्तफ़ा खे पोइ थो चवे मुंहिंजा महबूब हाणे अचो हबीब
आया अबू बकर हंज ही कई कसम थव काबतुल्लाह वारे रब जे ज़ात जो थोड़ो अंदाज तक बंद करे सोचो अबू बकर हंज ही कई मुझे मुस्तफा उन हंज में आराम कयो जहे रानुन ते मुस्तफा आराम करे अल्लाह जी ज़ात कुरान नाज़िल करे अल्लाह कुरान नाज़िल करे दुश्मन दर ते अचे बीठो अबू बकर डिजी वयो आका क्यों खोल च अबू बकर डिजी थो आका दुश्मन दर ते अचे वयो रब जिब्रील खे मोकलियो जिब्रील कुरान खणी आयो इन्नल्लाह ला तहज़न इन्नल्लाह ला तहज़न इन्नल्लाह मअना अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो त ए अबू महबूब अबू बकर खे चओ गम न कर फिक्र न कर तव्हां हो टियों रब जी ज़ात तव्हां सां गॾु बतमा हो टी रब जी ज़ात तव्हां सां गॾु अबू बकर सिद्दीक़ गार साफ़ कयो हुजूर पो उते आयो बस मां जुमलो ॾियण थो चाहियां त अबू बकर गार साफ़ कयो पहिरीं अबू बकर आयो पो उते हुजूर आयो त जंहिं दिल में जंहिं गार में अबू बकर न वयो उन में हुजूर न वयो त पो जंहिं दिल में अबू बकर न ईंदो उते मुंहिंजो मुस्तफा वरी किथे जह दिल में सैयदना अबू बकर सिद्दीक सुहणो ईंदो अमीर उमर खां काफर डिजंदा हा न शैतान भी डिजंदो हो न शैतान डिजंदो हो न जवाब दो शैतान डिजंदो हो न अमीर उमर कुर्सी ते बैठो आ वक्त जो बादशाह मस्जिद नबवी में तकरीर थो पियो करे जुमे जो ॾींहुं हज़रत अली सामो बैठो आ इमाम हसन बैठो आ इमाम हुसैन बैठो आ हज़रत उमर तकरीर थो पियो करे इमाम हुसैन अचानक उठी तो बीहे उठी चवे थो ऐ उमर ही मेंबर तुझे बाबे जो ना है मुझे बाबे जो आ इन मेंबर तो लह हज़रत अली साईं हज़रत इमाम हुसैन के चे तो बच्चा हुसैन इयो छा तो करी ओडा अमीर उमर चवे तो सोहणा अली हुसैन के नचो अमीर उमर जे नाले को दुनिया ॾकंदी ही मेंबर रसूल ता हेठ लही जागो था मेंबर रसूल ता हेठ लही तो बीहे हेठ लही सोहणे हुसैन जे सामो बीही पांजी दस्तार खणी हथ में रखी चवे तो ए मुझे मुस्तफा जा बचड़ा ही मेंबर भी तुझे बाबे नबी जो आ तही जेका सांजे मथन ते इज्जत जी पग्गा इहा भी तुझे बाबे जे दर जी खैरा बस एतरे चवण जी देर आ इमाम हुसैन मुर्की चवे तो ऐ उमर मथे चढ़ी रही खिताब हुजूर जा सहाबी एतरो मुझे मुस्तफा जे बचड़न सा प्यार कंदा होया जंहिं जे दिल में हुजूर जे बचड़न जो प्यार ना है उन जे इबादत ते कोई एतबार ना है इमाम हसन ऐं हुसैन सा मोहब्बत कयो प्यार कयो उनन जे ला मुजा दोस्त अजीज याद में दोस्त अजीज कसीदा पढ़ो उनन जे याद में असा गरीबन मिस्किनन के खाधा खारायो तो तहां उन ते नालो सबील रखो तरे तहां जी मर्जी नंगर न्याज रखो तरे तहां जी मर्जी मिस्किनन के खारायो अल्लाह राजी अल्लाह जो महबूब राजी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन एक बेरो अलहम्द टे बेरा कुल अल्लाह पढ़ो तो दुआ सही खिताब कंदा या सिर्फ दुआ घुरंदा ठीक साईं जो सादात मुखे खबर नहीं किबला माफ कजो उथी भी इस्तकबाल कया छो त सादात जो महाने भी सभिनी जे सामो वरी बाहु सादात उनन जी पेरन जी मिट्टी असा जे हिन पग जे मथा किबला साईं मां उनन सभिनी जे सामो बाहु बधियो मां उनने सभिनी जे सामो मूं सोचो को मौलवी या शायद ने करे छो त सादात कावड़ बाबा न सादात साबिरीन होंदा असा मुल्लन के तोरी कावड़ असा मुल्लन के तोरी कावड़ जजी होंदी है न असा मां पाजी गाल के असा मुल्लन के थोड़ी कावड़ छो त ब किताब पढ़ना असा दिमाग फिरल होंदो सादात द मुस्तफा जा बचड़ा मां टियों दफो चौथों दफो पंजों दफो बाहु मौला हन पंज दफा बाहु बदलदा तैयार छो त इन में हुजूर जे बचड़े
मरंदे के 100 दफ़ा बाहूं बधो इज्जत घट भी ना है इज्जत वधदी आहे। इमाम जाफर सादिक हजरत इमाम जाफर सादिक नाल बुधो थव न अने सादात हंत मा गाल करे वठा। इमाम जाफर सादिक साईं जो दौर आहे हिकड़ो चोर फाथो जेडी मल बादशाह हुकुम दिनो त हिनके कत्ल कयो त उन चोर चयो मां सैयद उन चोर छा चयो त मां सैयद हां बाबा तो वट सैयद हुजण जी गारंटी कहिड़ी आहे जे मोट काई गारंटी कोने मां सैयद हां। बादशाह चयो वञो इमाम जाफर सादिक साईं इमाम जाफर सादिक साईं वटाया त साईं बादशाह मोकलियो आ चोर आ पकड़ियो थऊं चवे थो त मां सैयद हां हाणे बुधायो त असांखे कीअं ख़बर पए त वाकई सैयद आहे या जान थो छॾाए। इमाम जाफर सादिक सुहणे फरमायो कहे इमाम जाफर सादिक सुहणे फरमायो त जेकॾहिं सैयद आहे त तव्हां उनखे हिक कमरे में बिहारे ऐं साम्हूं बुखायल शींहं खे छॾियो चयोसि बाबा जी हाणे सैयद होई त तूं निकिर शेर तुंहिंजे पेरनि में ईंदो पाणे ख़बर पवंदी त असली आहे या नकली आहे। जेॾी महिल कोट जे ॿाहिरों बंदि ॾेई करे बुखायल शींहं खे खणी